अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन में अली काजी में बलिकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन करता सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, अॼु टाइम न्यूज़ के 4 साल मुकम्मल थिया, पंहिंजी अख़बार के 5 साल मुकम्मल थिया। नाज़रीन खे मुबारक हुजे, तव्हांखे बि मुबारक हुजे, जिदोजहद जारी रहंदी इंशाअल्लाह। जी, तव्हांखे मुबारक हुजे। ऐं चवण लाइ त 5 साल पंहिंजी अख़बार के 5 साल थिया आहिनि, टाइम न्यूज़ के चवण लाइ त 5 साल पर आहे त पर हिकिड़ो प्रोसेस आहे। ऐं ज़िंदगी जो जेका प्रोफेशनल इनिंग्स आहे, इहो ॿियो दफ़ो मूंखे 5 साल पहिरीं जेको आहे ॿुधायो वियो त पुराणी उन मां आउट थी चुको आहियां, ओचितो मूंखे आउट करे छॾियऊं, त पोइ वरी दुबारा जेको आहे हिकिड़ी बैटिंग शुरू कईसीं। अलाह जो अहसान आहे, पहिरीं इनिंग में बि अलाह वॾो अहसान कयो ऐं हींअर बि अलाह जो वॾो अहसान आहे। पंहिंजे डिस्कशन ते हलूं था पिया। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन ते पंहिंजी काफ़ी ॾींहंनि खां डिस्कशन हले थी पई त सिंध में जेका लॉ एंड ऑर्डर सिचुएशन आहे काफ़ी गंभीर आहे। अॼु बि जेके ॾिठो वञे त 2-3 ॾींहंनि खे बि ॾिठो वञे त कराची में ॾाढियूं फुरूं दाड़ा, किथे 1.5 करोड़ रुपयो बि गाॾियुनि मां चोरी फुरूं करे हलिया था वञनि, एतिरो अमाउंट बि कैश बि निकिरी आहे, मारे बि वञनि था माण्हुनि खे। अॼु ॾिठोसि त IG साहब जेके आहिनि उहे कश्मीर कंदकोट, कल्ह कश्मीर कंदकोट जी तरफ़ हुनजो विज़िट बि हो, त उते ई वरी हिकिड़ी अगवाखोरी बि थी वई। इहे सिलसिला हलंदा पिया। गॾो गॾु हिकिड़ो 10 सालनि पुराणो केस काज़ी अहमद मां खुली आयो आहे। को 10 साल पुराणे पंजाब मां अगवा थी आई का औरत, हुनजा हाणे 3 ॿार आहिनि उते। जी, ॾिसो, 2 क़िस्म जा क्राइम्स हुजनि था न यासिर, उहो दुनिया में हुजनि था। सवाइ चंद मुल्क जेके हाणे क्राइम फ्री मुल्क आहिनि, तमामु थोरा आहिनि। बाक़ी हर इवन फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ में बि क्राइम थींदो आहे, चाहे लंडन हुजे चाहे न्यूयॉर्क हुजे, क्राइम थींदो आहे। लेकिन 2 क़िस्म जा क्राइम हुजनि था। हिकिड़ो 3 क़िस्म जा रात। हिकिड़ो जीअं हाणे काज़ी अहमद वारो ॾाढो ट्रेजिक अफ़सोसनाक वाक़ियो आहे त 10 साल पहिरीं कंहिं ॿारड़ी खे अगवा पंजाब मां कयो हुयो, पोइ छोकिरी विकिरो थींदे थींदे हाणे हीउ जेको ह्यूमन स्मगलिंग, ह्यूमन ट्रैफिकिंग या हिनखे छा बि चओ, उहो हिकिड़ो ख़ामोश एतिरो को घणो मतिलबु माठ वठ में हिकिड़ो तमामु भयानक, तमामु अफ़सोसनाक ऐं शर्मनाक क्राइम, पर उहो क्राइम ईअं बि थिए थो। हिकिड़ो क्राइम थिए थो जंहिंखे असां वटि मञता मिलियल आहे, मिसाल मंशियात फ़रोशी आहे, मिसाल हिन टाइप जा जेके धंधा हुजनि था, जुआ आहे, अलिफ आहे, व्याजखोरी आहे, हीअ जेके जिन खे मतिलबु मञता मिलियल आहे, इहो त क्राइम थींदो भई, जिते आहे त क्राइम। सो पर हिकिड़ो क्राइम जेको हाणे दीदा दिलेरी आहे, उहो महसूसु कराए थो त रिट ऑफ लॉ जेको आहे, कानून जी अमलदारी केतिरी कमज़ोर थी वई आहे। जंहिंमें इहो थिए थो त IG जंहिं ज़िले में वेठो हुजे, उहो ई ॿरियल ज़िलो आहे कंदकोट कश्मीर, उन ई ॾींहं ते धाड़ेल अची माण्हू अगवा करे वञनि। हाणे इहा आहे दीदा दिलेरी। फुर थी वई, पैसा फुरे वरितऊं, इहा बि क्राइम आहे। लेकिन पैसा फुरंदे माण्हू बि मारे छॾणा आहिनि, मोटरसाइकिल फुरंदे माण्हू बि मारे छॾणो आहे, मोबाइल खसंदे माण्हू बि मारे छॾणो आहे। इहा आहे हिकिड़ी जेको फोरूं आहिनि या क्रिमिनल्स आहिनि, ॾोहारी आहिनि, इन्हनि जी ही मनमस्ती जंहिंखे चइजे। हाणे ठीकु आहे, ज़ाहिर आहे जॾहिं एतिरो क्राइम थींदो ऐं एतिरो हाईलाइट, ज़ाहिर हाईलाइट त ॾिसो, इहो चवण त मीडिया वधाए पई, त बादशाही ॻाल्हियूं आहिनि न सर। माण्हू अगवा थींदा त मीडिया छा चवंदी, न न इहे इतफ़ाक़ सां गुम थी वियो आहे, इतफ़ाक़ सां गुम न थियो आहे, धाड़ेल खणी विया आहिनि। शिकारपुर जो ॿारड़ो अञा ताईं नथो मिले। इहो चवण त 2.5 सालनि खां पोइ प्रिया तव्हांखे छो थी यादि अचेसि? 2.5 साल कीअं चयो तव्हांखे त 2.5 साल में प्रिया असांखे विसरी वई हुई? प्रिया त यादि हुई। जी हा। सो अञा फज़ीला सरकी माण्हुनि खे यादि आहे। हाणे चइजे त छो फज़ीला सरकी खे तव्हां 10 सालनि खां पोइ यादि था कयो? यादि त अचे थी। हीअ जेका वीचारी ॿारड़ी मिली आहे काज़ी अहमद मां, हाणे त वॾी थी वई, 3 ॿारनि जी माउ आहे, हीअ पंहिंजे माइटनि खे त कॾहिं न विसरी हूंदी। ज़ाहिर आहे। त हाणे सुवालु इहो आहे त बट जॾहिं ज़रे वधे थो ऐं इहो महसूसु थिए थो त ॼण ही जेके क्रिमिनल्स आहिनि ही रिट खे चैलेंज कनि पिया, त पोइ 2 ई ॻाल्हियूं हुजनि थियूं न। या त हिन जे पसे पर्दा कुझु ॿी कहाणी हली रही हुजे त असां जहिड़े मुल्कनि में, या पोइ ॾोहारियुनि खे पक थी वञे थी त हाणे असांजो केरु बि कुझु नथो बिगाड़े सघे। हिते सिचुएशन हीअ जेको MQM वारा बि हाणे निकिरी आया आहिनि, जी हा, त साईं ॾाढो पूरे सिंध में, हीअं पूरे सिंध में रेंजर्स खे पावर ॾेई छॾियो। भई कराची में रेंजर्स खे पावर्स आहिनि पुलिसिंग जा, पोइ छा कराची में अमन अमान थी वियो आहे छा? इहो को ऐं पोइ अगरि तव्हांखे इंटीरियर में बि रेंजर्स खे पावर ॾियणा आहिनि त पोइ पुलिस डिपार्टमेंट बंदि करे छॾियो।
ऐं पुलिस डिपार्टमेंट अगरि चाहे त चाहे कराची हुजे या इंटीरियर सिंध, हू सिंगल हैंडेडली हिन खे ठीकु करे सघे थी। छो नथी करे? मूंखे अॼु बयान मूं पढ़ियो पिए त पुलिस खे बि जेके आहिनि उहो लेटेस्ट वेपन ॾिनो वेंदो। सही, वेपन हथियार त पंहिंजी जाइ ते आहे, पर हथियार इहो चइबो आहे त ई सिर्फ़ु इट्स नॉट ओनली द गन, इट्स द हैंड बिहाइंड द गन। त सिर्फ़ु पिस्तौल काफ़ी न आहे त ही कहिड़ी इंग्लिश पिस्तौल आहे, लोकल पिस्तौल आहे, दरे जो ठहियलु पिस्तौल आहे, चाइनीज़, हुनखे हलाईंदड़ वटि सलाहियत केतिरी आहे ऐं हिमत केतिरी आहे ऐं ट्रेनिंग केतिरी आहे ऐं नियत केतिरी आहे। सो ॻाल्हि इहा त धाड़ेलनि वटि त बिल्कुलु उन्हनि वटि जेको हथियार सोशल मीडिया ॾेखारीनि था ख़ौफ़नाक हथियार, पर सिंध पुलिस वटि नफ़री आहे, सिंध पुलिस वटि हुनजो बैकअप आहे। सिंध पुलिस जेको आहे अगरि पंहिंजी त लही ईंदी त ही हथियार धाड़ेलनि जा खुटी पवंदा, लेकिन उहा नियत उहा विल खपे। अच्छा, पर पोइ जीअं तव्हां ॻाल्हि कई त माना हाणे त पोइ इज़न्ट इट अ हार्ड टाइम के जॾहिं एॾियूं शयूं थियनि, IG मौजूदु हुजे, उनखां पोइ बि अॻुवाट त पोइ बजा न आहे त माण्हू पोइ हिन में कॉन्स्पिरसीज़ कढनि त हिते को ॿियो मक़सदु हूंदो, का ॿियूं ॻाल्हियूं हूंदियूं। तव्हां सही था चओ। बिल्कुलु हाणे बिल्कुलु जेको माण्हू साज़िशी थ्योरीज़ ॻोल्हीनि था ऐं हुननि खे ॾोहारी नथो, मतिलबु हुनखे मयार नथो ॾियां, छाकाणि त कुझु छा ॿियो छा रीज़न ॾे माण्हू, यानी हू खुलेआम वीडियोज़ ठाहिनि पिया, सभु कुझु कनि पिया। तव्हां साइबर क्राइम वारा, FIA वारा हिकिड़ो को ग़लति स्टेटस रखे थो, उनखे गुंजान घिटियनि मां पाड़नि मां खभे खणी वञो था, जी हा, त ही धाड़ेलनि जी ख़बर नथी पए त किथे वेठा आहिनि। जी हा, कराची में ही ॾोहारी जेके आहिनि पुलिस खां ऐं रेंजर, कराची में त रेंजर्स बि आहे, त कराची में रेंजर्स पुलिस टुगेदर, अगरि लॉ एंड ऑर्डर रिस्टोर न पियो थिए, क्वेश्चन मार्क त उभरनि था न। जी, कॉलर सां गॾु निसार अहमद जोखियो कराची मां। जी जोखियो साहब, छा चवणु चाहींदा? सर अली काई साहब जन खे यासर भाऊ खे सलाम चवंदा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, वालेकुम सलाम। पंहिंजी हिकु बार पंहिंजो चैनल टाइम चैनल खे सालगिरह खे तव्हांखे लख लख मुबारकूं। जी साईं। जे हिकिड़ो सिंधी चैनल हुजे ऐं पंहिंजूं जदीद दौर जी जेके तक़ाज़ा आहिनि पूरियूं कयूं ऐं पंहिंजे ॿुरंदड़ मसइलनि खे सिंध जे खे हाईलाइट कयो, तव्हांखे असां लख लख मुबारक ॾियूं था सर। ठीकु आहे साईं, शायदि इहा ॻाल्हि कनि। महिरबानी जोखियो साहब, तव्हांखे मुबारक हुजे। अच्छा, माने अगरि जे पंहिंजी हिकिड़ो सवाल ज़हन में अचे थो हिन में, त छो जो ॿ टे माण्हू जेके आहिनि, कुझु माण्हू इहो रेज़ बि कनि था क्वेश्चन, त हिकिड़ो त वेपन ज़ाहिर आहे, हुन वटि जेको वेपन आहे उहो काॾां अचे थो पियो, इहो वॾो सुवाल निशान आहे। हुनखे हुते सिक्योरिटी जेका आहे उहा माना अहिड़े क़िस्म जी जो का शइ होॾे वञी नथी सघे, पुलिस चए थी असां कोन था वञी सघूं, रेंजर्स जे लाइ हिकिड़ो बहानो ठाहियो थो वञे। एट द एंड ऑफ द डे जीअं मखदूम साहब बि जेको चयो त फ़ौज अचे ऐं फ़ौज अची जेका आहे उहा कार्रवाई करे, त फ़ौज ईंदी। सर ॾिसो, मखदूम जमील ज़मा साहब जो ही बयानु इंतिहाई अहमियत वारो आहे, छाकाणि त हुनजो तालुक़ु पीपल्स पार्टी सां आहे। ऐं जॾहिं को बि सिविलियन इहो मुतालबो करे थो त फ़ौज अची ऑपरेशन करे, त अणसिधी तरह हू सियासतदान हुजे, सिविलियन को ॿियो हुजे, उहे एतराफ़ करे रहियो हुजे थो त पुलिस जी मुकम्मल जेका न ब्रेकडाउन आहे, पुलिस कुझु न पई करे सघे, सिविलियन फोर्सिस कुझु न पियूं करे सघनि। अच्छा, हींअर सिविलियन फोर्सिस ज़ाहिर जी कमांड जेको आहे उहो पीपल्स पार्टी वटि आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे सिंध में, ऐं मखदूम जमील ज़मा साहब जो बि तालुक़ु पीपल्स पार्टी सां। त उन्हनि पारां इहो बयानु अचणु त फ़ौज अचे ऐं पुलिस, त उन मां मूंखे मतिलबु इहो बहरहाल वधीक अहमियत वठी वञे थो। को ॿियो कॉलर चए थो, हीअ चए थो, हू ॿी ॻाल्हि आहे। हाणे मिलिट्री ऑपरेशन, तव्हां मिलिट्री खे किथे किथे इंगेज कंदो? टेररिज़म हिकिड़ो वॾो टास्क या चैलेंज आहे असांजी मिलिट्री लाइ। हुते पासे हीअ जेको KP ऐं बलूचिस्तान जा इलाइक़ा आहिनि, हुन पासे हिकिड़ी वॾो मेनस आहे, वॾो हिकिड़ो अज़ाब आहे जंहिंखे मिलिट्री खे मुंहुं ॾियणो आहे। ॿियनि खोड़ सारा असाइनमेंट्स, चाइनीज़ जी प्रोटेक्शन आहे, ॿिया आहिनि, टिया आहिनि मामला। सो हिकिड़ो अॻु में ई तमामु घणो मसरूफ़ त आहे फ़ौज, लेकिन आउं चाहियां थो त छा पुलिस पंहिंजी वस करे बीठी आहे? आउं हुन नुक़्तो इहो ठारियां थो त छा पुलिस होल हार्टेडली हिकिड़ी पंहिंजी ज़ोर हणी दंग कयो आहे,
पोइ चइजे त भई ॿी फोर्स खे आणियो, रेंजर्स आणियो, पैरामिलिट्री फोर्स आणियो या मिलिट्री फोर्स आणियो, पर उहो त तॾहिं न जॾहिं असांखे IG साहब या सिंध गवर्नमेंट इहो चए त बाबा हाणे पुलिस सां किसो चढ़ियल आहे, पाण चयो मिनिस्टर साहब अची चए बसि मिनिस्टर चई छॾे त भई न पुलिस खां नथो थी सघे, हा फ़ौज घुरायूं था, त पोइ ठीकु आहे। लेकिन बहरहाल मखदूम जमील ज़मा साहब जो चवणु मूं चयो न हुन हवाले सां मुंहिंजो पॉलिटिकल MQM जो चवणु हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जी हा। ॻाल्हि। लेकिन जॾहिं की MQM जेका असली हुई लंडन वारी, उनजे ख़िलाफ़ु कराची में ऑपरेशन बि पहिरीं मिलिट्री ऑपरेशन थियो, पोइ रेंजर्स ऑपरेशन थियो, लेकिन हाणे हू चवनि था त सॼी सिंध में रेंजर्स खे मुक़ररु कयो। अच्छा, लेकिन मखदूम साहब जी ॻाल्हि निकिरी आहे त इतफ़ाक़ सां थोरो मौज़ू खां हटी करे हू चवनि था त मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी दुआ ज़रूरु अगाह में वेंदी त ही PTI जो बानी जेको आहे उहो ॿाहिरि निकिरी जेल मां अप्रैल में या मई में या कॾहिं बि, त यानी हिन महिल मखदूम जमील ज़मा साहब पारां सॉफ्ट कॉर्नर शो करणु टूवर्ड्स PTI चेयरमैन, इहो ख़ुदि हिकिड़ी सिग्निफिकेंट ॻाल्हि आहे। हा, माण्हू पीपल्स पार्टी जा जेके हल्का आहिनि उन ते मुख़्तलिफ़ तबसरा कनि था, मतिलबु ऑफ द रिकॉर्ड मखदूम साहब जी हिननि बयाननि ते, त लेकिन बहरहाल मखदूम साहब मीडिया में चए पियो, को लिख छुप में कोन पियो चए, ऐं सिधी मतिलबु हू ओपनली चए पियो। हाणे हीअ अलॻि ॻाल्हि आहे त मखदूम साहब जी ही एक्टिविटीज़ अगरि तव्हां तसलसल में ॾिसो त कुझु ॾींहुं पहिरीं हू डिक्टेटर जनरल अयूब खान, फील्ड मार्शल अयूब खान जी क़बर ते वञी हुननि ताज़ियत बि कई। ताज़ियत त ठीकु आहे, मुसलमान कंदो आहे, त पर मतिलबु अगरि ही मुल्क जा वॾा आहिनि अयूब खान वारा, अगरि उन हैसियत में विया त ज़ियाउल हक़ बि वॾो हो, ऑब्वियसली वो तो सो 10-12 साल रूल किया, हा, मुशर्रफ बि बहरहाल वॾो त हो, 12 साल रूल किया। सो मखदूम साहब हींअर पॉलिटिकली किथे न किथे त को ही पंहिंजा बयान ऐं संदसि एक्टिविटीज़ किथे न किथे त को सिग्नलिंग त थिए पई, सिग्नल्स त किथे मखदूम साहब मोकिले पियो, हाणे अलाए किथे बि मोकिले ऐं हुतां मोट में छा पियो थिए आऊं त तबसरो नथो करे सघां। कॉल हिन सां गॾु जावेद समूह नगर पाकर मां। जी समूह साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम साईं। सबक में जेको आहे अली क़ारी साहब जिन खे पंहिंजी इख़बार जा 5 साल पूरा थियण ते दिलि जी गहराइनि सां मुबारकबाद पेश कजे थी, ऐं उन सां गॾोगॾु साईं जिन खां हीउ सुवालु पुछणु चाहियां थो त तव्हांजो जेको सहाफ़त जो हेॾो सारो तवील सफ़र आहे उन में तव्हांखे ॾुखी घड़ी कॾहिं आई ऐं ख़ुशीअ जी घड़ी कॾहिं आई, ऐं इहो बि त तव्हांजो उन खां सवाइ जर्नलिज़म में हेॾी सॼी ख़िदमत आहे, हेॾो सॼो तव्हांजो जेको कैरियर आहे उन जी तव्हांखे हिकिड़ी बायोग्राफी लिखणु खपे त जीअं असां जहिड़ा माण्हू जेके तव्हांजा चाहींदड़ आहिनि उहे उन खां रोशनास थी सघनि ऐं गॾोगॾु नई नस्ल बि उन खां आगाह थी सघे। ठीकु साईं। समूह साहब बिल्कुलु बायोग्राफी मूं त सम्झियो अॼु खां 5-6 साल पहिरीं त शायदि मुंहिंजी इनिंग्स पूरी थी वई त हाणे आउं रिटायरमेंट ॾेई वेंदुसि ऐं को आराम सां वेही किथे बायोग्राफी वग़ैरह लिखंदुसि या कुझु अहिड़ो, पर हू वरी ओचितो ख़बर आई त सर आप फारिग है ऐं हलो त पोइ हाणे त फ़िलहाल त खेॾां पियो सही, फ़िलहाल कीअं बायोग्राफी लिखां, अञा त ॾिसूं अंत छा आहे, उहो त ख़ुदा खे ख़बर हुजे थी अंत छा हुजे थो। ख़ुशी ऐं ग़मियूं जेके आहिनि ज़ाहिर आहे हिकिड़ी प्रोफेशन आहे लाइक एनी अदर प्रोफेशन, ऐं हुन में जॾहिं कुझु अचीवमेंट्स हासिलु थियनि थियूं, अचीवमेंट्स ॿिनि क़िस्मनि जी हुजनि थियूं। ही इतफ़ाक़ सां जेको मीडिया जो बिज़नेस या प्रोफेशन आहे, ही को टॉफ़ियूं या बिस्किट विकिणणु या को हिन टाइप जो बिज़नेस न आहे त जंहिंमें सिर्फ़ु कामयाबी सां ई ख़ुशी मिले थी। ऐं इतफ़ाक़ इहो थियो जो आउं सिर्फ़ु मैनेजमेंट जो हिसो न हुउसि, आउं एडिटोरियल पहिरें ॾींहं खां वठी, आउं माज़ी में बि जॾहिं 16-17 सालनि जो जॾहिं मूं शुरू कयो त आउं पहिरें ॾींहं खां एडिटोरियल साइड ते हुउसि, त चइजे मालिक बि हो सो कॉल्ड, पर आउं अहिड़ो ई साफ़ी हुयुसि जहिड़ा साईं कई दोस्त, हाणे कुझु मञनि बि था कुझु नथा मञनि, पर शायदि मूंखां बि कुझु शयूं सिखिया हूंदा। त इहो हिकिड़ो दिलचस्प, त मूं चयो पियो त ख़ुशी जेका आहे उहो सिर्फ़ु इन ॻाल्हि ते न मिलंदी आहे त यार हीउ मूं अख़बार कढी, हीउ मूं चैनल कढियो, हीउ सिर्फ़ु कामयाबु थी वियो, इहा हिकिड़ी ख़ुशी आहे। हीउ जेका बि कारोबार तव्हां शुरू कयो था तव्हां ख़ुशि थी वञो था त भई कामयाबु थी वियो, लेकिन हिन प्रोफेशन में इहो आहे त जॾहिं तव्हांजे कंहिं स्टैंड जे करे, कंहिं मौक़फ़ जे करे, कंहिं ॻाल्हि जे करे जॾहिं माण्हुनि खे, हिकु माण्हू खे या करोड़े माण्हुनि खे को फ़ाइदो थिए थो, त उहा जेका
हासिलात आहे उन जी बि ख़ुशी थिए थी, उन सां तव्हांखे पैसा न मिलंदा आहिनि, जी हाँ, लेकिन हिकिड़ी तसल्ली थींदी आहे, हिकिड़ी अंदरि मुतमइन थींदो आहे। कामयाबी नाकामी त जीअं मूं अर्ज़ु कयो त अलाह जे हथ में हुजे थी, लेकिन वॾो दारोमदार कंहिं बि कम लाइ, समूह साहिब कंहिं बि कम लाइ उन नियतनि जो आउं सम्झां थो त वॾो अमल दख़ल हुजे थो। या सिर्फ़ु को रूहानियत जे पर्सपेक्टिव में नथो ॻाल्हायां, माण्हू जे अंदरि हिकु पॉज़िटिव एनर्जी न आहे ऐं हुनजी का बदनीयती शामिल आहे कंहिं बि कम में, त वक़्ती फ़ाइदा थी सघनि था, लेकिन डिघे मुदे में उनजा नुक़सान ई थियनि था। सो नियतूं साफ़ हुजण सां मुराद हिन में काऊं दीनी या मज़हबी या रूहानी ॻाल्हि सिर्फ़ु नथो कयां, ही हिकिड़ो फैक्ट आहे त ह्यूमन बॉडी ठही ईअं आहे त पॉज़िटिव। अच्छा, ज़ाहिर आहे मतिलबु जॾहिं हिकिड़ी शइ तव्हां हथ सां बिल्कुलु ज़ीरो मां हिकिड़ी शइ खे वञी हिकिड़े अलाह पहुचाई, पर ज़ाहिर इतफ़ाक़ सां मुंहिंजे हथां उहो उछतो जॾहिं मूंखे हुतां कढी रोड ते बीहारियो वियो त ॾुख त थिया, कई ॾुख थिया, ज़रा पर ॻाल्हि इहा आहे त पोइ अॼु आऊं जॾहिं मुड़ी करे ॾिसां थो त जिन्हनि हंधनि था, जिन्हनि थाकनि था, उहो थी आयुसि। हाणे उते जॾहिं आऊं गपी गप ऐं गंदी गंद ॾिसां थो, ऐं मतिलबु उते जेका हाणे अजीब ग़रीब उहो आहे, हाणे त छा आऊं नथो ॻाल्हाइणु चाहियां, त आऊं शुक्र कयां थो त शुक्र आऊं हिन जो हिसो न थियसि। शायदि मूंखे हिन खां बचिणो हो, तंहिंजे करे मूंखे अलाह रस्तो ॾेखारियो। जी हाँ, जी हाँ, जी हाँ। अच्छा, पंहिंजी ॻाल्हि ते ॿुधी अचूं, जीअं तव्हां ॻाल्हि कई मखदूम जमीन ज़मान वारी, त इमरान ख़ान साहिब लाइ उन्हनि थोरो सॉफ्ट स्पॉट या हिकिड़ो नज़र आयो। पाण बि जॾहिं सैटरडे ते प्रोग्राम कयोसि त उन वक़्तु ताईं कंप्लीट पिक्चर असांजे साम्हूं न हुई, त हल्के फुल्के में इहो महसूसु थिए पियो त इमरान ख़ान साहिब जेको सहाफ़ियुनि सां ॻाल्हायो आहे उन में ॻाल्हियूं जेके ॿाहिरि आयूं, पर जॾहिं सॼियूं ॻाल्हियूं ॿाहिरि आयूं त ॾाढियूं ख़तरनाक ॻाल्हियूं उन्हनि कयूं। उन खां पोइ असांजे जेके कुझु सहाफ़ी हज़रात आहिनि, दोस्त हज़रात आहिनि, उहे ट्वीट्स वग़ैरह उन्हनि बि इहो चवणु शुरू कयो भई त होॾां हाणे क्लियर मैसेज अचणु शुरू थी विया आहिनि त का क़िस्म जी ॻाल्हि ॿोल PTI सां कोन थी। जी, छंछरु वारे ॾींहुं पाण ख़ान जो अधु बयानु ॾिठो त भई हू चए पियो त आउं कंहिंसां बि ॻाल्हाइण लाइ तयारु, त मूं सम्झो तयारी त पॉज़िटिव साइन ॾिए पियो, लेकिन बाद में ख़बर पई त हू त नाला खणी तनक़ीद करे पियो। सो हाणे ख़ान साहब त ख़ान साहब आहे न, लेकिन ॾिसो आउं अञा बि सम्झां थो लचक त ॿिन्ही पासनि खे देरि सवेर ॾेखारणी जी पवंदी। ॾिस, ॿई रियालिटीज़ आहिनि। जी हाँ, असांजी इस्टेब्लिशमेंट किथे ई नथी वञे, काॾे नथी वञे, ऐं जेको ख़ान जी पॉपुलैरिटी आहे उहो किथे ई नथी वञे। काॾे नथी वञे। जी हाँ, सो जॾहिं पॉपुलर फोर्सिस ऐं ताक़तवर फोर्सिस जे विच में टकराव थींदो त आख़िर अल्टीमेटली हीउ मुल्क जो नुक़सानु थो थिए, ज़रा एक्सीडेंट थींदा आहिनि पोइ त पोइ एक्सीडेंट्स थींदा जी। आहिनि। सो उमेदु कजे त उहो मतिलबु हिकिड़े नंढड़े शागिर्द पॉलिटिकल साइंस जे ऐं इहो सम्झी सघां थो थींदो त सही, पर बि देरि न थिए, एतिरी देरि न कयो जो ॿिन्ही पासनि ते नुक़सानु थिए, शयुनि खे हिकिड़ी पॉज़िटिव डायरेक्शन में वठी हलिजे। ॾिसो, ज़िद बहस छा जी हूंदी, मिसाल त भई 8 फरवरी थी वियो, भई इलेक्शन थी वई आहे, शाबाश, हीअ असांजी पसंदि जो सेटअप अची वियो आहे, इन में असां लाइ नक़वी साहब बि वेठो आहे, हीअ बि वेठो आहे, हू बि वेठो आहे, बसि असांखे हीअ वणे पियो सिस्टम, हीअ हलणु ॾियो 2 साल, त पोइ ख़ान साहिब खे कहिड़ी तकड़ा। सो अगरि ख़ान मतिलबु खे केरु सलाह ॾे त भई अगरि इहो एग्रीमेंट थिए थो त 2.5 साल हिन सेटअप खे हलणु ॾियो, 2-2.5 साल ही जेको मियां शहबाज़ से असां ठाहियो आहे, बसि असांखे वणे पियो सिस्टम, हलणु ॾियो, हलणु ॾियो। उम्मीद आहे त ख़ान खे कहिड़ो नुक़सानु आहे? ख़ान खे चए बाबा तोखे छॾियूं था, पर तूं नॉर्मल अपोज़िशन कर ऐं हीअ घणो सिस्टम खे डीरेल न कर ऐं पर्सनल न थी, मिसाल इहे 2-3 शर्तूं हूंदा, त ख़ान खे कहिड़ो प्रॉब्लम आहे? छाकाणि त हीअ हुकूमत जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो तव्हां ॾिसिजो, हीअ वेतर ग़ैर मक़बूल फ़ैसिला हिननि खे करणा पइजी वेंदा ऐं कनि पिया ऐं कंदा रहंदा ऐं वेतर ग़ैर मक़बूल थींदी वेंदी, त ख़ान खे कहिड़ी तकड़ा? छाकाणि त अगरि ख़ान अॼु पावर में हिकिड़ी मफ़रूज़े तौरु ॻाल्हायां थो त अगरि अची वञे त हुनखे ग़ैर मक़बूल फ़ैसिला न करणा पवंदा, करणा पवंदा, बिजली महांगी करणी पवंदी, पेट्रोल महांगो करणो पवंदो, गैस महांगी करणी, सभु कुझु करणो पवंदो। ऐं हीअ जेका इंटरनेशनली हींअर असीं हिकिड़ी अजीब हिन खां उर्दू में हिन खां बहितर लफ़्ज़ न आहे त हीअ मखमसा आहे, हीअ मसइलो न आहे, हीअ मखमसो आहे। त हिकिड़े पासे चाइना आहे, पर अमेरिका त अमेरिका आहे। हीअ जेको असीं, इहो बि त असांजो मखमसो अची वियो आहे न। हीअ वरी हिकिड़ी जेका सिचुएशन दुनिया में उभरी रही आहे त चाइना थ्रेट करे छॾियो आहे ईरान, त हाणे असीं इज़राइल जे
मुख़्तलिफ़ एम्बेसीज़ खे ऐं सफ़ारतखाननि खे दुनिया में हिट कंदासीं, छो जो हुननि सीरिया ते छाकाणि त इज़राइल सीरिया में असांजे सफ़ारतखाने खे हिट कयो आहे। अच्छा, इज़राइल चए थो त हुननि वटि अमेरिका वटि इंफॉर्मेशन आहे त अमेरिकिन हुन ते बि थी सघे थो। हाणे ईरान कंदो न कंदो मूंखे ख़बर न आहे, लेकिन अगरि किथां विच में थी वियो त गज़ा वारो किसो त हिकिड़े पासे बचियो। यस इहे जेके 40-50 माण्हू मरी विया आहिनि, यस उहो बकौल हिकिड़ो में सुठो कंहिंजो पढ़ियो त 30-50 गज़ा वारा मरी विया, उनजो अमेरिका खे दर्द न थियो। उहे 7 जेके जी हा एड में विया हुआ, फॉरेन नेशनल हुया सभु फॉरेन नेशनल जेके छा एड छा चइबी आहे, इमदाद खणी पहुचा इमदाद खणी जेके इमदादी कारकुन पहुचा, उन्हनि जे मरण ते अमेरिका जो ज़मीर जागी पियो आहे। 30,000 माण्हू मरी विया, उन ते न जागियो। जी हा त अगरि वापसि मौज़ू ते अचो त अगरि वापसि अगरि ईरान जो को मतिलबु चलो ईरान जो न, अगरि इज़राइल ते किथे थिए थो उहो पाणे कराए छॾीनि था। इहो बि त थींदो आहे न, हीअ जेका स्पाई गेम हूंदी आहे त हीअ वरी दुनिया ऐं हीअ ख़ितो किथे ॿरी पवंदो, वरी पाकिस्तान लाइ हिकिड़ी ॾुखी सूरत आहे। त हिन मौक़े ते जॾहिं अच्छा पोइ मईशत त पंहिंजे साम्हूं आहे, त एतिरे फ्रंट्स जॾहिं खुलियल हुजनि तॾहिं आउं चाहियां थो त कोई हिकिड़ो विचथर रस्तो त निकिरी सघे थो। ऐं ख़ान खे जिथे 2 साल जेल में गुज़ारिया अथसि, 2-2.5 साल बनी ॻाल्हि में गुज़ारे वठे। पर ख़ान अॼु पंहिंजे हुन में जेके ॻाल्हि चवंदा हिकिड़ी ऐं कॉलर था तेगूराम मीरवा गोचाणी मां जी। तेगूराम साहब छा चवंदा? साईं काजी साहब खे सवाल पुछणो हो त प्रिया कुमारी जे बारे में जो केस आयो अॻियां हली जेको आहे छा रुख हासिल कंदो? ठीकु आहे, हा ठीकु आहे। ॿी बि कॉलर अब्दुल्ला सुमरो जैकोबाद मां जी। सुमरो साहब छा चवंदा? साईं अस्सलाम वालेकुम यासर साहब। वालेकुम सलाम। यासर साहब, सभ खां पहिरियां काज़ी साहब खे तव्हांजी सॼी जेको सख़्तु आहे उन्हनि खे जेके खोड़ सारियूं वाधायूं हुजनि, छाकाणि जो काज़ी साहब जिथे बि रहिया आहिनि त सहाफ़ती दुनिया में साईं जो हिकु वॾो नालो आहे। मां त ईअं बि ॾिठो आहे त साईंअ खे घणाई जेके पंहिंजा जेके सुजाग आहिनि, जेके पंहिंजो सानियावंद आहिनि, उहे साईं खे फॉलो कंदा आहिनि, साईं जा फॉलोवर्स आहिनि। हाणे मां असल सवाल ते अचणु चाहियां पियो। मां जो प्रोग्राम ॾिसां पियो त हिन वक़्तु जेका सिंध जे अंदरि जेका सिंध जी सूरत हाल आहे, जंहिंमें बदअमनी एतिरी आहे जो को बि माण्हू पाण खे सिक्योर नथो सम्झे। इवन एतिरे ताईं जेकॾहिं मां डिस्ट्रिक्ट जैकाबाद जी ॻाल्हि थो कयां त जैकाबाद में हाणे माण्हू खे अगरि का मेडिसन जी ज़रूरत थी पए एमरजेंसी में राति जो, त पोइ ॿारनि खे चवनि था बाबा तव्हां सिर्फ़ु मेडिसन जा पैसा खणी निकिरो, मोबाइल बि घरु रखो ऐं जेका ॿी कैश आहे उहा बि। त इन जो असल ज़िम्मेदार केरु आहे? इहो कीअं जेको आहे इनखे जेको ख़तमु करे सघिजे थो, ज़ाब्तो आणे सघे थो? इन जे लाइ गुज़ारिश आहे मुंहिंजा साईं। ठीकु आहे। तेगो साहब छा फरमायो? प्रिया कुमारी लाइ चयो त प्रिया कुमारी जो केस कीअं काथे पहुतो आहे ऐं का छा वञी दंग लहंदो इहो बेसिकली? साईं हाणे मूंखे ख़बर न आहे, इंक्वायरी कमेटियूं ठाहियूं अथनि, को वरी मुख़्तलिफ़ वरी DSPs जूं कमेटियूं ठाहियूं अथनि। पोइ हाणे अलाए कमेटी केसि ताईं वञी हंधि कंदी ऐं किथां छा कंदी उन ते तेगो साहब तेगोराम साहब आऊं उन ते कीअं हतमी राय कीअं ॾेई सघां थो त प्रिया जो छा हिन मां अंजाम निकिरंदो। लेकिन अगरि हीउ प्रेशर जीअं सोसाइटी मेंटेन करे वेठी आहे, अगरि हीउ प्रेशर मेंटेन थींदो त को न को जवाबु त मिलंदो। यस हाणे ईअं बसि फज़ीला सरकी वांगुरु हिन खे केस जी फाइल खे जेको आहे उहो कारपेट जे हेठि हाणे विझणु ॾुखियो थी पवंदो। महिरबानी साईं तव्हांजी सुमरो साहब। हाणे केरु ज़िम्मेवारु आहे? ॾिसो अॼु बि कुझु कराची में थियो त असांजे होम मिनिस्टर जेको आहे उहो SHO खे सस्पेंड करे छॾियो, ट्रांसफर करे छॾी, अलाए सस्पेंड कई अलाए छा। त ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिर आहे पुलिस ज़िम्मेवारु आहे। केरु ज़िम्मेवारु? न हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी आहे, न इरीगेशन डिपार्टमेंट जी, न रेवेन्यू डिपार्टमेंट जी, न DC जी, न मुख़्तियार कार जी। हीअ त ज़िम्मेदारी आहे SSP जी। ऐं SSP खां पोइ जेके बि उनजा हेठि हुजनि था, ASP हुजनि था, DSP हुजनि था, SHO हुजनि था, ज़िम्मेदारी त हुननि जी आहे। अॼु सुभाणे सदर साहब जेको आहे उहो सेनेट जो सेशन बि घुराए छॾियो आहे, नेशनल असेंबली सेशन बि। सेनेट जे सेशन में चवनि था पिया त चेयरमैन सेनेट ऐं डिप्टी चेयरमैन सेनेट जी इलेक्शन थींदा। पर PTI जेको आहे उहो अॻुवाटी इस्लामाबाद हाई कोर्ट पहुची वई आहे। अञा ताईं ॿुधणी वग़ैरह सुनवाई वग़ैरह हलंदियूं पियूं, हुते नोटिस बि जारी थी विया आहिनि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे। सुभाणे जी इलेक्शन खे जेको आहे उहो मुलतवी कयो वञे। साईं सब्जेक्ट्स आहे न, अदालती मामिलो आहे, हिन ते पाण कीअं अॻिते कयूं त कोर्ट छा फ़ैसिलो कंदी? त इन सवाल खे पाण छॾे ॾियूं था त छा फ़ैसिलो ईंदो, इलेक्शन थींदी न, ज़ाहिर अदालत रोके छॾींदी त सुभाणे न थींदो। लेकिन अगरि हाणे इन ते पाण कीअं अॻिते कयूं?
लेकिन सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चेयरमैन सेनेट थींदो ऐं इलेक्ट्रोल कॉलेज में सेनेट जो मतिलबु आहे चारई सूबा त कल पाण खे हिकिड़ो यूनिट पूरो यानी मुल्क जो हिकिड़ो अहम यानी सभई अहम आहिनि चारई यूनिट अहम आहिनि पर हिकिड़ो यूनिट केपी जी उते नुमाइंदगी न हूंदी ऐं न हूंदी ईअं न आहे त केपी जी कुझु सीटूं खुटल हूंदियूं ईअं न आहे त कुझु सेनेटर घटि हूंदा उहो त क़ौमी असेंबली में हाणे मिसाल ठही वियो आहे त अगरि कोरम पूरो न बि आहे तॾहिं बि स्पीकर प्राइम मिनिस्टर सभु चूंडे वठो त सेनेट में साॻी अगरि लॉजिक अप्लाई पिया कनि त इहा लॉजिक क़ौमी असेंबली वारी सेनेट में अप्लाई नथी थिए छाकाणि त हिकिड़ो पूरो 4 फेडरेटिंग यूनिट्स जी नुमाइंदगी करे थी सेनेट बराबरी जी बुनियाद ते हाणे 25 सभिनी सेनेटर आहिनि 24 या 25 वॉट एवर त उहो केपी जा हूंदा कोन सो बाक़ी त अदालत जी मर्ज़ी आहे जेसि फ़ैसिलो कंदी पोइ इहे करे वठे फ़ैसिलो पोइ कमेंट कंदा जी हा पर जल्दी आहे असांजी हुकूमत ई हुननि खे कराए वठणा आहिनि इलेक्शन शायदि का करनबाज़ी साहब अॼु इंडिकेशन ॾेई छॾी आहे नई पॉलिटिकल पार्टी जी जेको चवंदा अचनि पिया त पॉलिटिकल पार्टी जी ज़रूरत आहे मुल्क में पर अॼु वञनि था अॼु इलेक्शन कमीशन पाकिस्तानी पहुची विया आहिनि रजिस्ट्रेशन कराइण लाइ ॾिसो कॾहिं कॾहिं इहो चइबो आहे यासिर साहिबु त तमामु शानदार आइडियाज़ हूंदा आहिनि मौक़ो ग़लति हूंदो आहे टाइम ग़लति हूंदो आहे कॾहिं कॾहिं आइडिया एतिरो सुठो न हूंदो आहे टाइम भलो हूंदो आहे त खाकान अब्बासी साहिब जी पार्टी ऐं आइडिया भले केतिरो ई भलो हुजे टाइमिंग ग़लति आहे ॾिसो हिन महिल मतिलबु जेको बि पॉलिटिकली थोरो घणो बि जुड़ियल माण्हू आहे सोच रखंदड़ जुड़ियल माण्हू आहे हिन महिल ॿिनि वाज़े कैंप्स में आहे हिकिड़ो आहे फॉर ख़ान हिकिड़ा आहिनि एंटी ख़ान पोइ एंटी ख़ान जेके आहिनि इहे विरहायल आहिनि ऐं टियों ऑफकोर्स तव्हां चई सघो था रिलीजियस एलिमेंट रिलीजियस त ज़ाहिर खाकान अब्बासी ॾे बि न ईंदा जमात इस्लामी JU आहे या अलिफ बे त हीउ जेको सेंटर राइट या लेफ्ट या प्रोग्रेसिव इहो जेको रिलीजियस एज सच उहो न आहे यानी पंहिंजी सियासी एतबार सां रिलीजियस न आहे त उहो या त ख़ान सां गॾु आहे या जेको ख़ान जो मुखालिफ़ आहे उहो पीपल्स पार्टी आहे नवाज़ लीग आहे अलिफ आहे बे आहे मुख़्तलिफ़ पार्टी में विरहायल आहे हाणे खाकान अब्बासी साहब पार्टी ठाहींदो अच्छा पोइ पार्टी ठाहिण लाइ हिकिड़ी ॿी टाइमिंग ज़रूरी आहे तमामु टाइमिंग जो फैक्टर तमामु इम्पॉर्टेंट हुजे थो ॿियो फैक्टर हुजे थो पॉलिटिकल पार्टी में त लीडरशिप में केतिरो कारिज़मा आहे केतिरी हुन में शख़्सियत में छिक आहे हीअ आहे हू आहे पोइ हुनखे अञा बांस ते चाढ़िबो आहे हो लीडर आहे पोइ हुनखे हुनजो हिकिड़ो परसेप्शन ठाहिबो आहे मिथ ठाहिबी आहे ओहो फलो दानिश्वर आहे वॾो दिलेर आहे फलाणा ढिमकाणा उहो बि खाकान अब्बासी साहिब लाइ थोरो ॾुखियो थी पवंदो हुनजी टीम लाइ त हुनखे हीअ बिल्कुलु जहांगीर तरीन टाइप कमु थी वेंदो जहांगीर तरीन त वरी पैसे वारो अच्छा एतिरो टाइम ख़ान वांगुरु खाकान अब्बासी वटि न आहे त को 20-25 साल वेही रोडनि ते हेठि हले पोइ वञी का पार्टी ठहे सो पैसा पंहिंजा अथसि शौक़ु पंहिंजो अथसि कॉल असांखे ज़ाहिद करल जैकबाबाद मां जी करल साहब चैट चईंदा अस्सलाम वालेकुम यासिर बाग के अली काजी बाग के अस्सलाम वालेकुम दले जैकाबाद इस्लामाबाद बाग में न जैकाबाद में मुसलसल असांजी जेके बुनियादी सहूलियत आहिनि जे मिठो पाणी हुजे सिहत जो मसलो हुजे हिते पूरे सिंध जी जैकाबाद में मलेरिया जो पकड़िजी वई आहे हेल्थ डिपार्टमेंट सिर्फ़ु कार्रवाई जी नाले जी कार्रवाई आहे पर हिते केरु पियो करे ज़िले जैकाबाद क़दीमी ज़िलो जैकाबाद जनरल जान जैकाबाद पर हिते संभालण वारा केरु न आहिनि मसलो इहो त जेके ज़िम्मेदारी मिले पई उन डिपार्टमेंट में उहो ऑफिसर ई मौजूदु न आहिनि सिर्फ़ु बंगलनि ते वेही पिया कमु करनि पिया हिन हवाले सां काई साहिबु पुछा करे छा आख़िर हिन ते केरु नोटिस वठंदो केरु कार्रवाई कंदो हिन जे मथां ठीकु आहे साईं खरल साहिबु हींअर चयो त सिर्फ़ु बंगलनि ते वेही कमु पिया कनि हाणे इशारो आहे त मुख़्तलिफ़ चूंडियल एवज़ियुनि जे यानी असांजा कामोरा मुख्य कामोरा ज़िले जा या तालके जा हू बजाए की पंहिंजी ऑफिसनि में वेही माण्हुनि सां डीलिंग कनि पब्लिक डीलिंग कनि हू बंगलनि ते वेठल आहिनि साईं जेके बंगलनि में वेठल आहिनि खरल साहिबु उन्हनि ॾे ही कामोरा छो था वञी वेहनि इन करे जो तव्हां हुननि खे वोट ॾियो था न त बंगला त जेको आहे जाम हूंदा जाम सुखिया वॾा ज़मीदार बि हूंदा ही बि हूंदा हू बि हूंदा पोइ चंद मख़सूस बंगलनि ते वञी छो वेहनि था कामोरा इन करे जो खरल साहिबु तव्हां हुननि खे वोट ॾियो था सो हाणे कामोरनि ते नाराज़ थियण बदिरां तव्हां जिन्हनि खे वोट ॾिनो आहे उहे उन ई बंगले में रहनि पिया उन्हनि खे वञी चओ त सही तव्हांजे बंगले ते अचे थो हिनखे चओ तव्हां ॾिसो न इहो चॉइस तव्हां पंहिंजे इहो फ़ैसिलो तव्हां कयो आहे
त कामूरनि खे चूंडियल इफ़्ज़नि जे ताबे हुजणो हूंदो आहे। असांजे मुल्क में इहो कारवांवार आहे, उसूलन त न पर असूलन त न पर कारवांवार आहे। हा ईअं असां वटि दस्तूर आहे। दस्तूर आहे। तव्हां पाण वोट ॾेई बंगले वारनि खे कामूरनि खे वरी बंगलनि ॾे रुख करण जो हुकुम ॾिनो आहे या इशारो ॾिनो आहे, तंहिंमें कामूरनि खे कहिड़ी मयार था ॾियो? जी हा, हुननि खे लॻाइण वारा ई उहे बंगलनि वारा आहिनि। मोहम्मद हसन मरी हैदराबाद मां। जी मरी साहब छा चवंदा? हा, अस्सलाम वालेकुम। जी साईं। सर, मुंहिंजो सुवाल इहो आहे त कणक जो रेट 4000 सिंध में, लेकिन 3400 रुपया 3300 रुपया बि केरु वठण लाइ तयारु न आहे। बारदानो जेको आहे सो डिस्ट्रिक्ट चेयरमैन जेको आहे सो पर्ची ते विराए पियो, उहो बि कंहिं वापारियुनि खे मिले थो, ज़मीनदारनि खे नथो मिले। पंजाब में जेको आहे सो आबादगारनि एहतिजाजी कॉल ॾिनी आहे कणक जे रेट ते, पर असां वटि सिंध में हलो जी जी साईं। असां वटि सिंध में सर सिंध आबादगार बोर्ड आहे, उनजा उहिदेदार आहिनि, बंदि कमरनि में इजलास कनि था, लेकिन आबादगारनि जे मसइले ते कॾहिं बि को वाज़ह जेको न को एहतिजाज, असांजा ज़हन ई मफ़लूज थी विया आहिनि जो असां एहतिजाज बि नथा करे सघूं। उन बारे में तव्हां थोरो ॿुधाईंदा? ठीकु आहे साईं। बेबी कॉलर एडी ख़ान शहर बावड़ो मां। जी शर साहब छा चवंदा? साईं, ऐं साईं जन खे हिकिड़ो अर्ज़ु रखंदुसि त जेको असांजे मुल्क में जेको करप्शन जो हिकिड़ो बाज़ार गरम थी चुकी आहे, मथां खां वठी हेठि तक करप्शन आहे पूरे मुल्क में। जेको आहे अॻे हिकु चवंदा आहिनि बादशाह हुयो, पोइ बादशाह जेको आहे उहो कंहिं सफ़र सां कंहिं हेठि निकितल हुयो त ॾिठई त हिकिड़ो कुतो जेको आहे उहो मोल ऐं टंगियल हुयो, त बादशाह जेको आहे उनखे चयो त बाबा तव्हां जेको आहे हाणे इहो ॿुधायो मूंखे त कुते खे तव्हां छो मारियो आहे? त उन जी साईं छा कयो त बादशाह घणी इज़ाइण खां पोइ उन ॿुधायो त बाबा ठीकु आहे, तव्हांखे मां इन शर्त ते ॿुधाईंदुसि, तव्हां मूंखे माना मूंखे बादशाह ई ॾींदव त मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त इन जो छा सिस्टम आहे। ऐं पोइ जेको आहे हुन बादशाह ई ॾिनी बादशाह, त हुनजे पहिरें सॼे वज़ीरनि खे मुशीरनि खे सभिनी खे हुन गिरफ़्तार करायो, त पोइ गिरफ़्तार कराए उन्हनि खे चौकनि ते लटकाए। पोइ जॾहिं हुनखे ख़बर पई त बाबा बादशाह पुछो त हाणे ॿुधाए कुते जो छा कमु हुयो, उन चयो त जेको मां रिढनि ते कुतो छॾियो हुयो त उहो डेली रिढूं जे। जी ठीकु आहे साईं। अच्छा, पहिरीं मरी साहब चयो त कणक जो रेट मिले, पोइ आबादगार हिते पंजाब में एहतिजाज कनि था, असां वटि छो नथा कनि? तंज़ीमूं सिंध आबादगार बोर्ड बि आहे, हिकिड़ी ॿी बि तंज़ीम आहे आबादगारनि जी। हा, पर हू अमूमन प्रेस बयाननि ऐं हिन ताईं हुजे थी इजलासनि ताईं। साईं हाणे तव्हां आबादगार आहियो, वञी पुछो उन्हनि खां त भई तव्हां छो नथा कुझु कयो। ऐं भला ही को पहिरियों साल, अच्छा मरी साहब ॿी मूंखे आउं त आबादगार कोन आहियां, पर आउं एतिरा साल मूं इहो इशू ॿुधो ऐं ॾिठो आहे जो हाणे मूंखे यादि थी वियो आहे त तव्हां इहो ॿुधायो त पोएं साल न थियो छा इहो, हुन खां पोइ साल न थियो छा, हुन खां पोइ साल न थियो छा? मुंहिंजी जेसि ताईं यादगिरी वञे थी, बारदाणो ऐं दाहूं ऐं रेट सही नथो मिले, पोइ वापारी वठी वञनि था, पोइ जॾहिं खां मूं होश संभालियो आहे तव्हां ॾिसो ॿुधां थो, पोइ ही यानी एहतिजाज जी वरी ॻाल्हि मरी साहब कनि था। यानी मरी साहब खे उमेद ई न आहे त इहो रोकणु कमु सरकार जो आहे। साईं चए थो वरी एहतिजाज थिए, पोइ साईं एहतिजाज थींदो त रोकींदो केरु? ज़रूरी थोरी आहे त उन खां पोइ बि रुकिजे। चलो, लेकिन पोइ बि केरु रोके? सरकार इवेंचुअली सरकार। ऐं सरकार न चाहे त ईअं थींदो छा? जी हा। ऐं साॻी रीति ॻाल्हि हिन में हाणे 3 साल पहिरीं ही धंधो शुरू थियो DAP महांगी ब्लैक ते ऐं यूरिया ते। पाण यादि आहे मूं तव्हांखे चयो त ही हिकिड़ो दफ़ो शुरू थी वियो आहे, ही बिदत शुरू थी आहे। हाणे माण्हुनि खे मोह खे हराम जी पैसा लॻाया आहिनि जिन्हनि खे ज़ख़ीरा अंदाज़नि खे, इहो हाणे ख़तमु न थींदो। ऐं तव्हां ॾिसो नथो ख़तमु थिए, ईअं ई थियो। ऐं जंहिं ॾींहुं वरी चाहींदा त ख़तमु बि थी वेंदो। रूटीन न करे छॾनि न, सिंध में अक्सर बेशतर अहिड़ियूं शयूं रूटीन थी वञे थी, सिंध में अक्सर बेशतर रूटीन थी वञनि थियूं अहिड़ियूं शयूं। अजवार सर सां चीफ मिनिस्टर प्राइम मिनिस्टर साहब सऊदी अरब वेठा आहिनि, मोहम्मद सलमान सां मुलाक़ात थी आहे। मोहम्मद सलमान चयो आहे त जल्दी कई वञे, $5 बिलियन में जेका इन्वेस्टमेंट पाकिस्तान में करणी आहे उहा थोरी जल्दी कई वञे। कंहिंखे चयो अथसि? पंहिंजे माण्हुनि खे। हाणे असांखे चयो त फलाणे सां मिली वठिजो। $5 बिलियन छा मतिलबु? ख़ैर बादशाह आहे, ऑब्वियसली MBS जेको आहे बादशाह आहे, भले हुनखे वलियत चवनि, आहे त टेक्निकली बादशाह आहे। त
त डिफैक्टो बादशाह वणे त हीअं करे खीसे में कढी $5 बिलियन ॾेई छॾियो, उहो त मां नथो चवां, लेकिन इन्वेस्टमेंट कयो त किथे कयो? यस, ऐं छा सऊदी अरब गवर्नमेंट कंदी या सऊदी को उते जा जेके अमीर आहिनि या जेके हू आहिनि शहज़ादा आहिनि या रॉयल फैमिली वारा आहिनि या कारोबारी उते कॉर्पोरेशन्स आहिनि उहे कंदा? केरु कंदो? सरकार कंदी। अच्छा, पोइ जेको बि कंदो छा हू अची हथ रखंदो त मूंखे हे शइ ॾेई छॾियो, या असां वटि को अहिड़ा प्रपोज़ल्स आहिनि जेको हुनजा $5 बिलियन अगरि अची विया, वॾो अगरि आहे, त उन मां को असीं $5 बिलियन वन टाइम गेम न हूंदो, हिन मां को सिलसिलो हलंदो। सो आई डोंट नो ही $5 बिलियन सां अवल त ही छा ईअं इकट्ठा अची वेंदा, या पहिरें मरहले में लेट्स से $500 मिलियन अची विया, पोइ वरी 6 महीननि खां पोइ वरी $500 मिलियन अची विया। लेकिन बहरहाल हिकिड़ी मार्केट सेंटिमेंट बहितर थिए थो, इहा ॻाल्हि ठीकु आहे त अहिड़ी ख़बरनि सां अहिड़ी शयुनि सां थोड़ी मार्केट में थोरो ईअं सहप अचे थी, स्टॉक एक्सचेंज असांजी बहितर थिए थी, डॉलर थोरो स्टेबलाइज़ थिए थो, ॼाण सऊदी अरब मां पैसा आया। पर सभु इहो त बबल हूंदो आहे न, इहो त इवेंचुअली असांजे घणनि मुल्कनि में ईअं थियो आहे त अहिड़े क़िस्म जो बबल हिकिड़ो क्रिएट थींदो आहे, पोइ उहो फाटंदो आहे, वरी सॼी इकोनॉमी अची जम। सर तव्हां वटि बबल थोरी आहे यासिर साहब, तव्हां वटि त को बबल ई न आहे, तव्हां वटि बबल किथां आयो? तव्हां वटि जेको आर्टिफिशियल इकोनॉमी बि किथे आहे? तव्हां वटि जेका ब्लैक इकोनॉमी आहे, कारो नाणो जो जेको धंधो आहे उहो हले थो, उहो हलंदो रहंदो। बबल वबल किथां आयो असां वटि? तव्हां दुबई वुबई लाइ इहो इस्तिलाह इस्तेमालु करे सघो था, पाकिस्तान में बबल वबल किथां आयो? ॾटा आहिनि, ठीकु आहे। आख़िरी हिकिड़ी ॻाल्हि लॻी जीअं तव्हां ॻाल्हि कई त इमरान ख़ान साहिब या उन्हनि सभिनी खे जेका कहिड़ी न कहिड़ी जाइ ते माना ॿिन्ही खे एस्टेब्लिशमेंट हुजे, इमरान ख़ान हुजे, PTI हुजे, ॿिन्ही खे कंहिं न कंहिं थोरो अचिणो पवंदो। ख़ान साहिब त पंहिंजी जेका इहा कल्ह जेका कचहरी कई आहे रिपोर्टर सां, जेको हुनजो बयानु कयो तूं सॼो, हुन में त हुन क्लियर लिखियो त मां हिन गवर्नमेंट खे तस्लीम कयो त मां डेथ क़बूल कंदुमि रादर देन। सर ॾिसो, इहे त सियासी बयान आहिनि न, हीअं त हुतां बि न्यापा अचनि था त सवाल ई न आहे त ख़ान सां ॻाल्हाइजे। जेको तव्हां मुंहिंजो सहाफ़ियुनि जा हवाला ॾियो पिया, डायरेक्ट त कंहिं न ॿुधायो आहे, लेकिन इहो त ठीकु आहे न कि एक्सट्रीम पोज़ीशन्स आहिनि। सख़्त गिर मौक़ुफ़ त ॿिन्ही धुरियनि गुज़िरियल केतिरा 2 साल 1.5 साल थी विया तक़रीबन, न PDM सरकार खां वठो न, हा 2022 खां, हा 22 खां वठो, 2 साल खां मथे थी वियो त एक्सट्रीम। पोइ कुचल देंगे, पोइ थी वियो, हू चवंदा 9 मई वालों से बात नहीं करेंगे, फलानी। लेकिन मतिलबु ये मुंहिंजी हिकिड़ी हम्बल क़िस्म जी, हिकिड़ी पंहिंजी निमाणी क़िस्म जी में बि ख़्वाहिश हुजे त यार, छाकाणि त ख़्वाहिश सां मुंहिंजी कहिड़ी दिलचस्पी हिन ॻाल्हि? मुंहिंजी दिलचस्पी आहे त अगरि ठापुर थी वञे त मुल्क में को ठापुर अची वञे, को मुल्क को चढ़ी पए पटड़ी ते। इहे सऊदी अरब जे $5 बिलियन सां सिर्फ़ु कमु कोन थी वेंदो, मतलब एतिरी ॻाल्हि मूंखे सम्झ में अचे थी। ऐं सम्झां थो जेसि ताईं हाउस इन ऑर्डर न ईंदो, ऐं हाउस इन ऑर्डर में पहिरीं तरजीह पॉलिटिकल स्टेबिलिटी जी आहे, सियासी इंतशार ख़तमु कयो, पोइ गवर्नेंस बहितर कयो, पोइ सभु कुझु बहितर कयो, पोइ ह्यूमन राइट्स पोज़ीशन पंहिंजी बहितर कयो, लॉ एंड ऑर्डर ऑफकोर्स बहितर कयो, करप्शन खे घटायो, सभु कुझु। पोइ हिकिड़ी डिघी लिस्ट आहे जेको अगरि करणु चाहियूं, लेकिन ईअं बसि असां, छाकाणि त असीं मूं फ़ैसिलो करे वरितो आहे यासिर खां सवाइ शो करे वठंदे त अकेलो त पाऊं, मोनोलॉग थी वेंदो, पोइ तव्हां वही कैमरा खे ॾिसी हिकिड़ी तकरीर करे हलियो वेंदुसि, नथो थी सघे न। ज़ाहिर आहे, हाणे इहो पोइ केतिरो अर्सो आउं करे वठंदुसि। ठीकु आहे, वॾी महिरबानी साहब। नाज़रीन, अॼु जे प्रोग्राम जो पूरो थियो, वरी ईंदड़ प्रोग्राम में दुआ में।